حضور صلی اللہ علیہ وسلم جن تے نبوت ختم ہے، نبی سائیں کا پوئے جے نبوت چاہے ذلی ہوجے چاہے اصلی ہوجے ان جی دعویٰ کرن وارو کافر ہے مرتد ہے، ان سے مقابلے کرن جی کا ضرورت کانے، ان سے مقابلے کرن جی کا ضرورت کانے۔ ہر قاری محمد طیب صاحب ایکڑو واقعو لکھو ہے تے دیوبند میں ایکڑو عالم ہو تے کہ مناظرے کرن جو شوق ہو، ایکڑو پادری آیو تے سا مناظرو کئی، پادری قرآن جو آیتوں پڑھیوں حدیث پڑھی تے ماں ثابت کئی تے حضرت عیسیٰ خدا جو پٹ ہے، پاں وارو مولوی جواب ڈئی کون سکیو، پانچو اہل سنت جو مسلمان عالم جواب ڈئی نہ سکیو۔ اللہ کے کڈے کڈے پنجے دین جی مدد ایکڑے جاہل ऐं کمزور سان بھی کندو ہے، پر یار لوار ویٹھو تے چونی پہ ٹھپی، ان ॾिठो त असां वारो मौलवी बंदि थी वियो، माण्हुनि ऐं जाहिलनि ते ग़लति असरु पवंदो, तंहिंजे करे चोनी सॼे पादरी वटि आयो, चई पादरी साहिबु असांजो आलिम वॾो आहे, उन जे इल्मी ॻाल्हियूं तव्हां सम्झी नथा सघो, तव्हां महिरबानी करे मूंसां मुनाज़रो करियो। चई तूं त आलिम ई कोन अची, मूंखे तो जेतिरो इल्मु आहे। पादरी खे चई ॿुधाए छा आहे? पादरी आयतूं पढ़ियूं हदीसूं पढ़ियूं, चई हज़रत ईसा ख़ुदा जो पुटु आहे। चई इहा ॻाल्हि मूं मञी। हुन लुहार चयो चई मूं मञी ख़ुदा जो पुटु आहे। चई पादरी साहिबु तव्हांजी उमिरि घणी आहे? चई 50 साल। चई तुंहिंजा के पुट आहिनि? चई मुंहिंजा 4 पुट आहिनि। चई चऊं हाणे आउं तोखां थो पुछां त ईसा जंहिं ख़ुदा जो पुटु आहे उनजी उमिरि घणी आहे? तूं जेतिरो ख़ुदा हूंदो, जीअं तूं 50 सालनि जो ईअं तीअं ख़ुदा जी उमिरि 50 साल हूंदी। पादरी नक ते हथु रखियो त ख़ुदा 50 सालनि जो कीअं? चई पोइ ख़ुदा जी उमिरि 100 साल हूंदी। चई मैं काफ़र न थी, ख़ुदा जी उमिरि 100 साल कीअं? चई पोइ 1000 सालनि जो ख़ुदा हूंदो। चई न 1000 साल न, हुनजी उमिरि जो दंग कोन्हे। चई पोइ 1,00,000 साल ख़ुदा जी उमिरि हूंदी। चई 1,00,000 ऐं करोड़नि खां बि मथे। चई पोइ तोखे शर्म नथो अचे? तो 50 सालनि में 4 बच्चा ॼणिया, ख़ुदा करोड़नि सालनि में हिकिड़ो छोकिरो ॼणियो। ऐं तंहिंजी बि हिफ़ाज़त करे कोन सघियो, उनजी बचा करे कंहिं क़िस्म जी कोन सघियो। त मुनाज़रे जो सभु कंहिंखे शौक़ु थींदो आहे। कादियानी ईंदो आहे, मुनाज़रो कंदो आहे, हज़रत ईसा मरी वियो। बाबा जीअरो आहे, अची मरी वियो त भला कुर्सी तुंहिंजे लाइ छॾे वियो छा? जो तूं मसी थी वई आहे। फारूक लगारी मरी वियो त गुलमान चवंदो सुबुह जो आऊं सदरां छा? सॼी बदमाशी थी अची बणिजे, ॿी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कोन्हे। पोइ वरी नबूवत ईअं मिलंदी आहे त पहिरीं मादी थियो, पोइ मसीह थियो, पोइ ज़िली नबी थियो, पोइ असली नबी थियो, पोइ मसीह मुहम्मद थियो, पोइ फलान अची थियो, फलान अची थियो। एतिरो बि अची लिखई त हिकिड़ी राति आउं ख़ुदा सां सुतुसि, मूंखे पेट थी पियो। हिकिड़ो शीदी हो तकरीर में वेठो, चई ख़ुदा सां कोन सुतो, मूं सां सुतो, पेट मूं कयो आहे। अजीब ॻाल्हियूं थियूं अची वञनि, नबूवत ईअं मिलंदी आहे। हिन जेका दावा कई आहे, उन दावा ते जेकॾहिं केरु नज़र विझे त पतो पवंदो त हीउ कूड़ो आहे। असां वटि हिकिड़ो मीर मावन कामरेड वीचारो आहे, ख़ुदा खे बि कोन मञींदो आहे। कादियानी हुनखे अची बीठो, मानी खाराई, चांहि पियारई, चई हज़रत मिर्ज़ा मादी थे, मसीह थे, ज़िली नबी थे, असली नबी थे, मसीह मोहम्मद थे, फिर मदीने वाले मोहम्मद थे। ही कंध धूणे ई वेठे, खाधो बाधो पूरो थियो। चई कामरेड साहब बात समझ में आई? चई बात तो समझ में आ गई, लेकिन आप बेवकूफ़ हैं। चई कैसे? हेतिरो मुंह खाधो खारायो, बेवकूफ। चई लोग ऐसे बदमाश हो चुके हैं कि मदीने वाले सच्चे नबी को भी नहीं मानते, इस बेगैरत झूठे को कैसे मानेंगे? लोगों की तो हालत ये हो चुकी है। हे बेचारा हींअर चवनि था कमर इदरीस अचियो। कमर इदरीस खे को मौलाना फज़लुर रहमान वज़ीर कोन बनायो आहे, उन्हनि माण्हुनि वज़ीर बनायो आहे जंहिंजो दीन सां को वास्तो ई कोन्हे। हुननि खे कहिड़ो पतो कादियानी छा आहे? सम्झ न, मुमताज़ भुट्टो बयान थो ॾे त ॿिया हिंदू वज़ीर थी सघे थो त कादियानी कोन थो थी सघे। इन वीचारे खे हिंदू ऐं कादियानी में को फ़र्क़ु कोन्हे। हिंदूअ कॾहिं चयो आहे त मुस्लमान आहियां? ॻाल्हायो। हिंदू कॾहिं चयो आहे त मुंहिंजे इबादत गाह जो नालो मस्जिद आहे? चओ। उहो चए थो मंदरु आहियां, राम जो पुजारी आहियां। उन त कॾहिं बि कोन चयो आहे। हे त बदमाश मुर्तद थी पोइ पाण खे मुस्लमान सॾाइनि था, संदन गिरजा जो नालो मस्जिद रखाइनि था। इन जो मिसाल ईअं आहे, हिकिड़ो माण्हू पेशाब जो गिलास शीशो भरियो वेठो हुजे, चवे बाबा ही पेशाब आहे वठो, पोइ केरु वठे या न वठे। हिकिड़ो पेशाब जे मथां ज़मज़म जे पाणी जो जेकॾहिं लेबल आणी वेठो त पादरनि जो लाइ कोन्हे। हे त उहे जेके मुर्तद थी तंहिंखां पोइ पाण जे मथां इस्लाम जो लेबल आणनि था, चवनि था पाकिस्तान में असां सां बेवाजिबी आहे। अवां सां कहिड़ी बेवाजिबी आहे?
اواں جو اسمبلی کے اندر سیٹوں ہیں پاکستان میں جتری بنیوں اواں جو ہیں اتری بنیوں اواں جو کونے خاص شہر اواں کے ملیو ربے وارو نوکریوں اواں جو ہیں کیڑی شے اواں جی کونے پاکستان میں فقط اسی نہ چاہوں کہ مسلمانن کے اصطلاح کے استعمال کرن جو تمام کے حق نہ ہے ان جو حق تمام کے کم قسم جو کونے بہرحال مو عرض کیو سمجھ کہ ہر ایک مانو جو ہوندو ہے سو مناظرے کے میدان تے ایندو ہے پر انہن گالین کے طرف توجہ کرنو کم قسم جو کونے ہنن کے کیڑو پتو کہ ہندو میں یا قادیانی میں کیڑو فرق ہے بیان میں دئی کروں تو ہندو تھی سکے تو یا نہ سمجھ ائی یاد رکھو کہ یہ جے کم کندا سمجھ تن جو لہن جو تھیندو ہے سو وری مسلمانن کے ایمانی غیرت کے چیلنج ہوندو جدے 80 میدان کے اندر ایندا سی تدے انہن کے بچڑائی کرن جو موقع کم قسم جو نہ ملندو اے ہمیشہ بیچارا انگریزن وٹ پڑیا کلموں بنن کے کم قسم جو کونا چے اکیاتو بنن کے کونا چے ہنن کے جے کرے چو تو نماز پڑھو کہ ہنن کے نماز پڑھن بھی کان ایندی الحمدو کے کون ایندو سجو دی انگریز جے پوجا دے اندر موجود آئی سمجھنے انن مانن میں چنگائی جی توقع رکھن یا اسلامی نظام جی توقع رکھن یا کہ بھلائی جی توقع رکھن یہ کاب گال کونے فیشن وارا ہے فیشن صاحب سمجھے نا انگریزی پڑھل گھر کا باہر نکتو بشت جو پیریو اگیوں حصو اندر آنی کریں پوئیوں باہر چڑے نہیں مانون چاہیے عجیب فیشن ہے یا بئی پاسا اندر آنے یا بئی باہر کدی کریں آچی میری مجبوری ہے بہو مجبوری کیا چی اگیاں خمیز پھاٹلا پویاں پتلون پھاٹلو اتن جے کرے مونجا کرے کرے ہنن کی حالت جکا ایسا آئی ہنن سا کو واسطہ ہی کونے کیا گال نہیں بہرحال مو عرض چی کہو تو یہ سب عالم ہے یہ کن جو سو بھی عالم پر اسبات جو عالم آوازن جو چاہے چاہو عالم ہاں ہیٹھا عضوا جیکے بھائی سب عملی عضوا ہیں متھوں عضو جے سب علمی عضوا کا اچی بنجن اللہ جل جلالہ علمی عضون کے متھے رکھو عملی عضون کے ہیٹھ رکھو بدائیں تے علم جو ہے تے کہ عمل تے فضیلت ہے انہی جے کرے انسان جو قدر ای قیمت جے کرے رکھلا ہے کہ منہ میں رکھلا ہے پیرن ہتھن میں رکھل کانے سب ایکڑے مانو جو منہ جے کرے سونو ہے تو ان جی قدر ای قیمت تی اچ بنجے پیر چاہے ان جا کیڑا سونا ہوجن پر منہ جے کرے ان جو کارو ہے تے کیر پوچھندو بنے کے کون ہی جو کو منہ ہے سو مرکز علم جو ہے تنجے کرے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا کہ من ضرب الحدود فلیس منا جے کو کنجے منہ تے تھپڑ ہنے تو وہ اساں جے طریقے دے کونے چھو تو منہ تے تھپڑ ہنن یہ مرکز علم جی توہین کرنی ہے منہ جو کو انسان جو ہے وہ علم جو مرکز ہے ان جی توہین کرنی ہے بہرحال پہلی نمبر جی مجھے گال یہ اچی تھی کہ انسانن ماں با کمال انسان ہوا ہے جن میں علم عمل اچی بنجے بے نمبر جی گال یہ مو تمام کے بدائی کہ علم عمل ماں اللہ جل جلالہ فضیلت علم کے دی سمجھ میں آئی گا مجھا دوستو اج موجود دور جما اسی گزری رہا ہوں جی اساں جے دوستن پیری تمام کے بدایو علم جے حاصل کرن جا ب طریقہ ہے سب کے مانو جو شوق ہوندو ہے تو مجھو اولاد عالم ہوجے پڑھل ہوجے پر ان جا طریقہ جے کین سے بائیں سب ایکڑا مانو پنجے پٹن کے سمجھے علم سکھارن جلا کرے کالجن میں چھڑیندا ہیں ہائی اسکولن میں چھڑیندا ہیں یونیورسٹی میں چھڑیندا ہیں بیا مانو پنجے پٹن کے علم جی حاصل کرن جلا مدرسن میں چھڑیندا ہیں مکتبن میں چھڑیندا ہیں علم جی حاصل کرن جا ب طریقہ ہے برابر نہیں یا کون کالج بائیں یونیورسٹیوں بائیں سب مدرسہ بائیں ننڈا مکتب جے کین سے موجود ہے وہ کن جا پٹ ہوتے پڑھن تھا کن جا پٹ جے کین سے ہتے پڑھن تھا فرق کیترو ہے فرق یہ ہے کہ جے کو کالج میں ونے تو چھوکرو تے کے تعلیم جو خرچ بھرنو پوندو ہے جے کو مدرسے میں ایندو ہے تے کے مفت تعلیم دینی ویندی ہے چھو تا اللہ جو ہکڑو قانون گیو ہے تے جے شے جی بانے کے جتری ضرورت ہوندی ہے ان کے مفت بنائیو ہے ان جی قیمت اللہ سی نہ رکھے اساں کے ہوا کی زندگی میں سب کا زیادہ ضرورت ہے ہوا کی قیمت کونے پانی کی زیادہ ضرورت ہے پانی کی قیمت کونے جے ہوا کی بوتل کی قیمت ہے 100 روپیہ ہو جا تو شاہوکار کے جینے جو حق ہو غریب تے زندگی گزارے کون سکیا
हिकिड़ी अंग्रेज़ी तालीम आहे, ॿी हीअ इस्लामी तालीम आहे। इस्लामी तालीम आहे जेका इंसान जे रूह खे ज़िंदा करे थी, जंहिंते आख़िरत जे सुधारे ऐं नजात जो मदार आहे। इन तालीम जी ज़रूरत ते अची वञी, तंहिंजे करे परवरदिगार आलम उनखे मुफ़्त में बनाए छॾियो। जंहिंजो पुटु मदरसे में अचे थो, उनजो खाधो ऐं पीतो, उनजो सते ॾींहुं कपिड़नि धोअण जो साबुण, ॻोठ वञण जो भाड़ो, उनजा पे ऐं माइट जेकॾहिं थियण आया त उन्हनि जी मानी, उन्हनि जूं रलियूं, हंध ऐं बिस्तरो, इहो सभु मदरसे में हूंदो आहे। 4 साल थी मुल्ह तोखे हाफ़िज़ करे तुंहिंजे हवाले कयो, तुंहिंजो हिकिड़ो टको बि ख़र्च कोन आयो। जेकॾहिं क़ुर जे यादि करण ते 5 लख ख़र्च थींदा त हीउ ग़रीब क़यामत जे ॾींहुं चई सघिया त या अल्लाह मूं वटि अटे जा पैसा कोन हुआ, छोकिरे खे हाफ़िज़ कीअं अची बनायां। अल्लाह सी इन तालीम खे मुफ़्त करे छॾियो, तव्हां त क़यामत जे ॾींहुं कंहिंखे उज़र पेश करण जो मौक़ो न मिले। सम्झ, जंहिं शइ जी जेतिरी ज़रूरत हुई उन शइ खे छा बनायो वियो? चओ अल्लाह जल जलालू मुफ़्त अची बनायो आहे त क़ुर जी तालीम जी का बि क़ीमत कान्हे। सम्झ, त मूं चयो त तालीम जे हासिल करण जा 2 ज़रिया आहिनि। हाणे जेको मदरसे में आयो सो हाफ़िज़ थींदो, सम्झ, आलिम थींदो, फ़क़ीह थींदो, मुहद्दिस थींदो, दरवेश ऐं वली थींदो।